हिन कठोर जागीरदारानी समाज अंदरि सिंधियनि में सियासी सतह ते हज़ारियनि सालनि जी तारीख़ में अहिड़ो को अॻुवाण पैदा नाहे कयो जेको पंहिंजी ज़ात में फ़िकर में मुकमल सिंधी हुजे ऐं जंहिं सिंधियनि जी तारीख़ तशख़ुस ते वीचारियो हो। जॾहिं मां मथीं ज़ात लफ़्ज़ कुतब आंदो त उन मां मुंहिंजे मुराद नस्ली कबीलाई या फ़िरके वारी ज़ात न बल्कि पंहिंजे वजूद में सोचनि जे महवर में निज सिंधी ऐं कानूनीयत जे हर ख़्याल खां आज़ादु माण्हू हुजे। पर ख़ुशकिस्मती सिंधियनि जो 20 सदीअ में हिकु शख़्स पैदा थी पियो जेको पंहिंजे जोहर ज़ात ऐं फ़िकर में निज सिंधी हो। हिन ते आरज़ी मज़हबी ॿियाई रिलीजियस डुअलिज़म जो असरु बि रहियो, पर हू पाण खे वक़्तु गुज़रण खां अॻु संभालींदो ऐं वहदत जे हिन वादीअ में सिंधू माथिरीअ जी वहदानियत यूनिटी इन डाइवर्सिटी वारे ख़्याल ते मोटी आयो ऐं उनजो अणमट मिसाल बणिजी उभरी आयो। उन शख़्स जो नालो हो ग़ुलाम मुर्तज़ा शाह उर्फ़ साईं जेम्स है। हीउ उहो शख़्स हो जंहिं सिंधियनि खे असल तारीख़ जे झरोकियनि में झुकाए मन मिटीअ जा चरियल सिंधियनि जी सदियनि जी असली तारीख़ खे छंडे फूके अची उन्हनि खे क़ौमी तशख़ुस आम लफ़्ज़नि में ॾिनो ऐं सम्झायो। हिन शख़्स सिंध जी तारीख़ ऐं सिंध शनासाई सादनि लफ़्ज़नि में बयानु करे ॿुधायो त हे सिंधियो तव्हां पंहिंजी तारीख़ ते फ़ख़्रु करियो छो त अॻियूं तहज़ीबूं ऐं क़ौमूं अव्हां वटि अदब मां आजिज़ ऐं निवरत कंदड़ रहियूं आहिनि। हिन शख़्स सिंधी क़ौम खे ॿुधायो त तव्हांजा असल अॻुवान ऐं फ़ख़्रिया किरदार हीरोज़ एंड हीरोज़ वर्शिप धारिया मज़हबी ऐं लुटेरा न बल्कि पंहिंजा अवामी अॻुवान आहिनि। जरोग महाराजा ॾाह ऐं दौला दरिया खान दोदो ऐं हेमू उन अज़ीम शख़्स खां के ग़लतियूं बि थियूं, पर ग़लतियूं थियण या ग़लतियूं करणु को वॾो मसइलो नाहे, पर ग़लतियुनि खे वर्जाए ऊंदाहियनि ताक़त डार्क फोर्सिस जा पूजारी बणिजनि इहा असल ग़लती ऐं गुनाह। हिन शख़्स पंहिंजी सियासी ग़लतियुनि जो अज़ालो कयो, पोइ हक़ीक़तनि खे अॻियां रखी कूजो सोचो ऐं लोचो। हिन शख़्स फ्रांस फैनिन ऐं एडोर्स सईद जहिड़नि ॾुखियनि फ़िलासफ़नि खां बि अॻु चयो हो त धारिया असांखे असांजी तारीख़ ॿुधाइण वारा केरु आहिनि, उहे केरु थींदा आहिनि। असांजूं तारीख़ूं लिखी असांखे असांजे अपनि ॾाॾनि जो ॿुधाइण वारा। शायद सिंध जी तारीख़ जो उहो वाहिद अमर किरदारु आहे जंहिं कूड़ जी तारीख़नि ते बीठल कबीलाई ज़ातियनि ऐं कम्यूनिटी ते मुबनी हिन समाज जे माण्हुनि खे पहिरियों दफ़ो सिंधूअ जी साञा ॾींदे ॿुधायो त अहीं असल में हिकु क़ौम आहियो ऐं ॿाहिरियां ईंदड़ जाबे रहसन कातिल ऐं साम्राजी ताक़त अव्हांखे विराहे अव्हांखे क़ौम मञण खां पोइ ते धिकियो आहे। हिन क़ौमी तशख़ुस जी बहाली खां पोइ जेको आज़ादु सिंधु देश जो फ़िकर ॾिनो सो ई दरअसल सिंधियनि जे जियापे जो असल वाहिद हल आहे। हक़ीक़त इहा आहे त सैयद जी साञा ई असल में सिंधूअ जी साञा आहे। सिंधूअ जी साञा असांखे तेसीं ताईं न ईंदी जेसीं असां वटि सैयद जी साञा न हूंदी। हीअ अजाई लबारी शख़्सियत परस्ती नाहे बल्कि के शख़्स माज़ी हाल ऐं मुस्तक़बिल खां अॻिते निकिरी पाण में पंहिंजी ज़ात ऐं जोहर में ऐं क़ौम बणिजी वेंदा आहिनि। ऐं मुफ़क़िर आज़म साईं जेम्स सैयद उन्हनि माण्हुनि मां जेको पाण अकेलो ई पंहिंजे किरदार ऐं अमल दरे क़ौम बणिजी बीठो। जेकॾहिं तव्हां क़ुर पढ़ंदा त उते ख़ुदा ताला क़ौमनि खे हिकु फ़र्द जे नाले सां सॾियो आहे जहिड़ोक इब्राहिम जी क़ौम, नूह जी क़ौम या शोएब या मूसा जी क़ौम। उहे मौज़ूद शख़्स पंहिंजे किरदार ऐं अमल में एतिरा त उत्तम हुया जो क़ौमनि खे उन्हनि जे नालनि सां उन करे पुकारिंदो जो उन्हनि जा ख़्याल ऐं अमल उन्हनि क़ौम जे जियापे जो हल हुया। उनखां इनकार उन क़ौम जी मौत जो सबबु बने। असीं सम्झूं था त जेम्स जो फ़िकर अमल ऐं किरदार बि अहिड़ो हो